कोने दस्तगीर जो हिते तो के सुभान अल्लाह चवणी पवंदी हिते तो के सुभान अल्लाह चवणी पवंदी छो त बगदादी चारों तरफ तो दिसे त केड़ो केड़ो दस्तगीर जो गुलाम वेठो आ दस्तगीर जो शान बुधी जेकर तुंजो सीनो ठरंदो वियो बई हथ मथे कंदे सुभान अल्लाह चवंदो वे त मां समझी वेंदुस तो के सुभान अल्लाह चवणी तो के सुभान अल्लाह चवणी लाजमी चवंदे छो त मां दिसा चारों तरफ पे तो दस्तगीर जो जिक्र थींदो दस्तगीर जो शान थींदो आई जेकर दस्तगीर जो शान बुधी करे तो बई हथ मथे करे सुभान अल्लाह जी सदा बुलंद कई त बगदादी समझी वेंदो त जेको अकीदो बगदादी जो ओ अकीदो हिदायत जो पर जेकर पूरो प्रोग्राम गुजरियो एक बेरो भी सुभान अल्लाह न चाहिए तब समझी वेंदो तब को दूसरी जमात जो जी पासे पियो इते फातो त केर कोने न जेकर ना ही फातो त बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह बई हथ मथे करे जो भेज दस्तगीर अल्लाह रब्बुल इज्जत पांजे कुरान मजीद व फुरकान हमीद में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मुझे प्यारन बानन जे मथा के भी किस्म जो को खौफ कोने को खौफ कोने मतलब छा मौला इते त हर एक इंसान खौफ जे अंदर मुब्तला है को एड़ो वांदो ना है जेको खौफ जे अंदर मुब्तला न होजे मौला तुजा प्यारा बाना उनन जे मथा के भी किस्म जो खौफ ना है जो सुभान अल्लाह मुकर्रर जने तकरीर कंदो आन त तकरीर कंदे कंदे हुन जी तार मदीने वारे साईं सां मिली वेंदी आ वो बार बार उठण वेहण जेको आ न यो डिस्टर्ब कंदो आ ज़हन जेको आ ऐं असां वरी स्पीड भी 160 सां हलंदा आहियूं स्पीड भी हाणे माण्हू हीअं स्पीड वञे ऐं वरी विच में केर अची जेकॾहिं रोके त ज़हन वो मज़ो न ॾींदो आ वो घणा चवंदासीं तकरीर में मज़ो ना आयो मुझो मज़ो तुझे अंदर में आ मज़ो तुझे अंदर में आ उन अंदर जे मज़े के उजागर कंदे त मज़ो ईंदी अंदे जे मज़े के उजागर कंदे त मज़ो ईंदी पर जेकर सुभान अल्लाह असल में वरी मेहरबानी मां कौन पी सकूं बड़ी मेहरबानी बेन के बड़ी मेहरबानी बेटा स्टेट वारन के चाहे या फिलहाल रखो चाहे को इंशाल्लाह सबनी के इंशाल्लाह मुख्तसर बयान थींदो स्टेट वारन के दियो भले सुभान अल्लाह साईं ता चवन स्टेट वारन जे पारा सिर्फ मां पिया थो सबनी जी वही हथ मथे करे जो सुभान अल्लाह छो त हे मुख्तसर इन जे अंदर जेकर बाकायदे जेकर एकड़ो तवा के रूहानी सुकून हासिल करनो आ त वो चाहे के भी छडे दे चाहे रोज घर पेंदो आ ये न त हने तकरीर मुजी पई हले मां 160 जी स्पीड ते हमरा जो सजो ध्यान कोप में मुखे दींदो ला न दींदो हे ब मानू ट्रपियो वियो मां त रजी विस पो सबनी जो सुभान अल्लाह पाड़े वारे ठूठाई साईं चयो छा कि तू काथे जी मुजो ध्यान कोप में हो मुझो ध्यान कोप में हो तो इंशाल्लाह चाहे पेंदासी वरी घर में थी सके थी पर खुदा जो कसम हेड़ा लम्हात वरी कोन मिलंदा भैया तुम देख जो सुभान अल्लाह अला इन्ना औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम अल्लाह जे प्यारन बारन जे मथा के भी किस्म जो खौफ कोने मौला हर शख्स खौफ के अंदर मुब्तला है आई याद हद थी वही असा जे करे नमाज भी पढ़ो तो उन के अंदर भी खौफ है जे करे इबादत है रियाजत कयो उन के अंदर भी खौफ है बार मानन सा मिलो जुलो उन के अंदर भी खौफ है मौला आई तुझे प्यारन बारन जे मथा के भी किस्म जो खौफ कोने को रब्बे करीम फरमायो हां हां मुझे प्यारन बारन जे मथा के भी किस्म जो खौफ कोने को मौला असा जी इबादत जे अंदर भी खौफ है ना है तुझी मुझी इबादत किया तुझी मुझी इबादत किया तुझी मुझी इबादत में बे शयूं आहिन या त खौफ या त लालच खौफ छाजो जहन्नम जो खौफ आयो हर रब जे हुजूर
जदो रब के दिल में जहन्नम जो खौफ है, जहन्नम जो खौफ है, यानी अल्लाह जी इबादत तो कई है पर जहन्नम जो खौफ जे करे कई है। मौला जेकर तुझी इबादत न कदुस तो तू जहन्नम में मोकले छड़ींदे। मौला दिस मां तुझी इबादत कया तो, मौला दिस मां हाणे शादी नमाज पढ़ा तो, मौला मुके जहन्नम का बचाए जा। या तो जहन्नम जो खौफ है या वरी जन्नत जी लालच है। बियो कम केड़ो जन्नत जी लालच, नमाज पढ़ी से अल्लाह जो हुजूर सजदा रेज़ थियासे, सजदो ॾेई करे चसी मौला हींअर तुंहिंजो फर्ज़ अदा कयो थमई तो चयो फर्ज़ पढ़, मां फर्ज़ पढ़ियो मौला हाणे पारत थई जन्नत ॾेई जा, हाणे पारत थई जन्नत ॾेई जा, मौला राज़ी थी जा जन्नत ॾेई जा। अल गर्ज़ तुंहिंजी ऐं मुंहिंजी इबादत में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, तुंहिंजी ऐं मुंहिंजी इबादत ॿिनि शयुनि जे करे हूंदी आहे, या त जहन्नम जे खौफ जे करे या जन्नत जी लालच जे करे। पर रब्बे करीम फरमायो अला इन्ना औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम, मुझे प्यारन बारन जे मथा के भी किस्म जो को भी खौफ न हुंदो ये न हु जने मु रब्बे करीम जे हुजूर अची करे सजदा रेज़ थींदा हन तो उनन जे दिल जे अंदर जहन्नम जो खौफ ना होंदो, जन्नत जी लालच ना होंदी, बल्कि अल्लाह जो वली ते जन्नत के भी ललकारिंदो ते जन्नत अल्लाह जो वली जन्नत जे दरवाजे ते भी करे भी जन्नत के ललकारे तो आई जन्नत के चवे तो ते जन्नत तुझ में हूरो कसूर रहते हैं। हाँ ए जन्नत तुझ में हूरो कसूर रहते हैं, माना के जरूर रहते हैं, मगर ए जन्नत तू तवाफ कर मेरा क्योंकि मेरे दिल में हुजूर रहते हैं। वो तो जन्नत के ललकारे तो मां जन्नत दे पोया छोला जन्नत मुझे पोया आईंदी, जन्नत मुझे पोया हुंदो तुंहिंजी ऐं मुंहिंजी इबादत बिन शयुनि जे करे या त जहन्नम जे खौफ जे करे या त जन्नत जे लालच जे करे। हज़रत राबिया बसरिया थी चवे त मूंखे ॿिन्ही हथनि में, हिकु हथ में बाहि ॾियो, ॿिए हथ में पाणीअ जो लोटो ॾियो। जेके माण्हू अल्लाह जी इबादत जहन्नम जे खौफ जे करे था कनि त इन पाणीअ जे लोटे सां इन जहन्नम खे विसाए छॾियो, ऐं जेके अल्लाह ताला जी इबादत जन्नत जी लालच जे करे था कनि त इन बाहि सां अहिड़ी जन्नत खे ई साड़े छॾिया। ए राबिया तू अल्लाह जी इबादत कीअं कंदी आहीं? छा तोखे जन्नत न घुर्जे? छा तुंहिंजे सीने में जहन्नम जो खौफ न है? अला इन्ना औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम, अल्लाह जे प्यारन बाणन जे मथा जहन्नम जो खौफ न है, जन्नत जी लालच न है। ए राबिया तू अल्लाह जी इबादत छाजे करे थी करी जॾहिं त तुंहिंजे सीने में जहन्नम जो खौफ भी न है, जन्नत जी लालच भी न है, त पोइ तू रब जी इबादत छाजे करे थी करी? हज़रत राबिया बसरिया चयो त मां रब जी इबादत जहन्नम जे खौफ जे करे न, जन्नत जी लालच जे करे न, बल्कि मां रब जी इबादत इन जे करे कंदी आहियां त मुंहिंजो रब इबादत जे लाइक आहे, मुंहिंजो रब इबादत जे लाइक आहे। अला इन्ना औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, ऐं उहे कंहिं बि क़िस्म जो उन्हनि जे मथां गम भी ना है, गम भी ना है, तोखे नफ़ो मिलंदो चवंदे शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान आहिनि, रब मूं किनड़े ते कर्म करे छॾिया। पर जेकरे का परेशानी अची वई त तूं ज़बान जे अंदर नाशुक्रीअ वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि, छा अल्लाह खे रुगो मां मिलियो आहे, माज़अल्लाह इहो कुफ्र आहे, इंसान कुफ्र में हलियो वेंदो आहे। हिकिड़ी परेशानी आई, ॿी आई, टी आई, पोइ माण्हुनि में चर्चा कंदो आहे यार अलाए छा आहे मुंहिंजी क़िस्मत में, हर परेशानी मुंहिंजे लाइ सिर्फ़ रब खे मां मिलियो आहे, सिर्फ़ इहे परेशानी मुंहिंजे लाइ आहिनि, इहो कुफ्र आहे, इंसान खे तौबा करणु खपे। पर रब करीम फरमायो त मुंहिंजा प्यारा बाना उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो गम न आहे, जेकॾहिं मां अता कया त बि चवंदा रब तुंहिंजा एहसान, जेकॾहिं आज़माइश जे लाइ का शइ वठी छॾिया त तब चवंदा आहिनि त जे सोना तू मेरे दुख विच राज़ी ते मैं सुख नूं जुले पावां, जे सोना तू मेरे दुख विच राज़ी, बोला तू राज़ी रह, एड़ा मूंखे सुख ही न खपनि, दुख भी तो ॾिना आहिनि में राज़ी त मां बि राज़ी हां। उन जे मथां कंहिं बि क़िस्म जो मौला जेकर तुंहिंजो प्यारो बानो इन लेवल ते आहे जो हुन जे सीने जे अंदर तो रब जी एडी मोहब्बत आहे त उन जे लाइ इकराम चाहे, इनाम चाहे। रब करीम फरमायो त जेको मुंहिंजो बानो
है हदीस कुदसी छाखे चेबो हदीस कुदसी उनके चेबो आसान लफ्ज़न में हदीस कुदसी जी तारीफ तो कया हदीस कुदसी उनके चेबो त कलाम रब जो हुजे ऐ ज़बान सुने मोहम्मद मुस्तफा जी हुजे यह हदीस कुदसिया यह हदीस कुदसिया है महबूबन करीमन फरमायो रब्बे करीम फरमायो त जेके मुंजा प्यारा माना इबादत ऐं रियाज़त करे वो रब जे हुजूर में मकाम माणींदा आहिनि त मां रब उन्हनि जूं अखियूं बणजी वेंदो आहे जंहिंसां हो ॾिसंदा मां रब उन्हनि जा हथ बणजी वेंदो आहे जंहिंसां हो ॾींदा आहिनि मां रब उन्हनि जी ज़बान बणजी वेंदो आहे जंहिंसां हो ॻाल्हाईंदा आहिनि मौला तूं त जिस्म खां पाक आहीं अखियूं कीअं पियो बणजी मौला तूं त जिस्म खां पाक आहीं हथ कीअं पियो बणजी मौला तूं त जिस्म खां पाक आहीं ज़बान कीअं पियो बणजी त रब करीम फरमायो त मां अखियूं बणजी थो वञा मतिलबु इहो न आहे त मां अखियूं बणजी थो वञा बल्कि इन जो मतिलबु इहो आहे त मां पंहिंजे प्यारे बाने जे अखियुनि जे अंदर उनजे बसारत जे अंदर एडी ताकत अता करे छड़ींदो आहियां जेकॾहिं पीरन जो पीर सोनो दस्तगीर बगदाद मां हिननि मुरीदनि ते निगाह करण चाहे त करे सघे थो मां उन जा हथ बणजी थो वञा यानी उन जे हथनि जे अंदर मां रब करीम एडी वसत ॾेई थो छॾियां जेकॾहिं सोनो दस्तगीर पंहिंजे मुरीदनि खे नवाज़णु चाहे त नवाज़े सघे थो मां उन जी ज़बान बणजी थो वञा यानी इन जो मक़सद इहो आहे त सोने दस्तगीर जो मुरीद जेकॾहिं हितां वेही करे सोने दस्तगीर खे सदा ॾींदो आहे त पीरनि जो पीर बगदाद मां लब्बैक जो जवाब ॾींदो आहे लब्बैक जो ऐं ही अल्हम्दुलिल्लाह साईं माशाअल्लाह ही प्रोग्राम सजायो आहे सोने दस्तगीर जे इश्क में सजायो आहे ऐं तव्हां भी थी आया हो सोने दस्तगीर जे इश्क में आया हो खुदा जो कसम जेके ही प्रोग्राम सोने दस्तगीर जे इश्क में सजाइबा आहिनि ख़बर आहे उन में केॾो इनाम इकराम आहे अबू गालिब बगदाद जो वडे में वडो बिजनेसमैन आहे उन जो दीन सां को ताल्लुक कोन्हे दुनियादार माण्हू दीनदार माण्हू न आहे पर दीन सां मोहब्बत ज़रूर आहे पर हू दीनदार न आहे दुनियादार आहे वडो व्यापारी आहे वडो बिजनेसमैन आहे पर अबू गालिब जो पुत्र टंगुन खां माज़ूर आहे टंगुन खां हली कोन थो सघे जे कुंड में वेठो उन ही कुंड में वेठो रहियो वरी जेकॾहिं ॿ माण्हू खणी उनखे खणी अचनि त अची सघे थो उथी नथो सघे अबू गालिब खे कंहिं चयो त मौला तोखे गंज ॾिनो आहे कॾहिं कॾहिं सुठा दोस्त सुठी सलाह बि ॾेई वठंदा जेकॾहिं दीनदार दोस्त हूंदा सैली नवाज़ खे बि दोस्तनि चयो हूंदो सैली नवाज़ पाण बि दोस्तनि खे चयो हूंदो अचो त सोने दस्तगीर जी यारी था मल्हायूं कॾहिं कॾहिं रब करीम अहिड़ा प्यारा दोस्त भी ॾींदो आहे अबू गालिब खे कंहिं दोस्तनि सलाह ॾिनी अबू गालिब तो वटि रब जो गंज आहे छो न बगदाद जा सभई आलिम घुरा बगदाद जा सभई पीर घुरा ऐं उन्हनि खे गॾु करे हिकु अमड़ आमीना जे लाल जे ज़िक्र जी महफ़िल सजा ऐं सभिनी खां दुआ घुरा मन तुंहिंजा बेड़ा पार थी पवनि अबू गालिब चयो को मसलो ही कोने को प्रोग्राम सजजी वियो बगदाद जा सभई आलिम अची विया बगदाद जा सभई मशाइख अची विया बगदाद जा सभई पीर अची विया महफ़िल हले पे थी अबू गालिब खे उन्हनि पीरनि मां कंहिं हिकु चयो ॿुधा त सही थप ॾिसण में अचनि पे था पीरनि जो पीर ॾिसण में कोन थो अचे अबू गालिब के मां त दुनियादार माण्हू आहियां मूंखे का ख़बर कान्हे दोस्तनि चयो महफ़िल सजा इन करे महफ़िल सजाई आहे जेकर चौथा पीरनि जो पीर न आयो आहे त मां हींअर ई सोने दस्तगीर जे दर ते हली थो वञा अबू गालिब दस्तगीर जे दर ते आयो सोना मां प्रोग्राम कयो इहो नथो ॿुधाए त कहिड़ी नियत सां कयो बस हबीबन जो ज़िक्र अबू गालिब तो दिल में चयमि ॾियण वारी रब करीम जी ज़ात रब करीम पाणी दुआ क़बूल कंदो बस हबीबन जो ज़िक्र कयां थो अल्लाह जा वली अचनि था प्यारा बाना अचनि था अचरा खणंदा बेड़ा पार थी वेंदा ऐं रब करीम जी उहा ज़ात आहे जेके ज़बान सां ॿुधाइण जी हाजत न आहे छो त मुंहिंजो रब त दिलनि जा राज़ बि ॼाणींदो आहे मुझे रब दे दिलनि जा राज़ भी जानींदो अबू गालिब थो चवे सोने दस्तगीर जी बारगाह में वञी करे अर्ज़ कयोसी आजिज़ी इनकिसारी सां सोना दस्तगीर अॼु मां हिकिड़ो प्रोग्राम कयो उन प्रोग्राम जे
जे अंदर बगदाद जा आलिम भी आया है, बगदाद जा हाफिज भी आया है, बगदाद जा पीर भी आया है, पर तवां जी कमी ॾाढी महसूस थी मां जो किनड़े जो अर्ज कबूल कयो त हींअर ई मूंसां गॾु हलो त सोने पीरन जे पीर सोने दस्तगीर मुस्कुरायो ऐं मुस्कुराईंदे फरमायो त मुंहिंजे हबीबन जो फरमान आहे त ॿिनि शयुनि खां कॾहिं बि इनकार न कयो। हिकु तोहफ़े खां जेकॾहिं केरु तोहफ़ो ॾिए त वठण खां इनकार न कयो, ऐं ॿियो केरु जेकॾहिं दावत ॾिए त इनकार न कयो, छो त इहे ॿई शयूं दिलि सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ये ॿई शयूं छा ॾिनियूं वेंदियूं आहिनि? दिल सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं अबू ग़ालिब तूं दावत खणी आयो आहे त ही पीरन जो पीर तुंहिंजे अंगण ते हलंदो। अबू ग़ालिब जे अंगण ते पीरन जो पीर सुनो दस्तगीर पहुतो, सभई आलिम भी आहिनि, हाफिज भी आहिनि, पीर भी आहिनि, सुनो दस्तगीर तशरीफ फरमा है। जेकॾहिं महफिल हले पई हबीबन करीमन जो ज़िक्र हले पियो, ज़िक्र थींदो वियो, ज़िक्र खां आखिर में छा थींदो आहे? महफिल ख़त्म थींदी आहे, छा थींदो आहे? महफिल ख़त्म थींदी आहे, पोइ छा थींदो आहे? महफिल ख़त्म थींदी आहे त पोइ लंगर इहो साईं पको सुनी अथई। मां जो सुनी काॾे विया आहिनि, चवां तो महफिल ख़त्म थी वई त दुआ बि ख़त्म थी वई, हर शइ महफिल ख़त्म थी वई, सलातो सलाम उन में अची वियो। छा थींदो आखिर में? लंगर। ऐं अल्हम्दुलिल्लाह लंगर छो न चऊं? सुन्नी चवंदो लंगर, लंगर छो न चवंदो? छो त ही आम लंगर कोने, पीरन जे पीर जे यारीअ जो लंगर आहे। ही आम लंगर ना है, बल्कि ही पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ जो लंगर आहे। बाखुदा मां अहिड़नि माण्हुनि खे बि ॾिठो आहे जेके मूंसां गॾु शादियुनि जी दावत में हलंदा आहिनि, टेकजी वेहंदा आहिनि, अकड़जी वेहंदा आहिनि, ताम कई लॻा पिया हूंदा आहिनि। जेकॾहिं ताम को खुटी पवंदो आहे, को दोस्त चवंदो साईं वठी वठो, त उहो चवंदो आहे न न पाणे ई ॾियनि, हिते असां ईअं न आहियूं, असांजी बि का इज़त आहे, पाणे टेबल ते ख़्याल रखनि त ठीकु आहे, न त हिननि खां घुरबी का बि शइ न। पर वरी अहिड़नि माण्हुनि खे मां ॾिठो त सोने दस्तगीर जे यारीअ जे ज़िक्र में वेठा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे मां ॾिठो जिन तामनि जे इंतज़ार में को बि इंतज़ार न कयो, पाण ॾियनि था त ठीकु आहे, नथा ॾियनि त न ॾियनि। पर जॾहिं अमड़ आमीना जे मिलाद में मां उन्हनि माण्हुनि खे ॾिठो त रब्बे काबा जो कसम उहे ई माण्हू पाण प्लेट खणी चवंदा आहिनि मूंखे त लंगर ॾिजां, मूंखे त लंगर ॾिजां। अरे बाबा तू सागो आहे, हुते तुझो एॾो नखरो हो, एॾो प्रोटोकॉल पियो घुरी, हिते छा है? तो मुस्कुराए पियो चवे त हुते त शादी जो नालो, हिते त अमड़ आमीना जे लाल जो नालो आहे। जे लंगर ते अमड़ आमीना जे लाल जो ज़िक्र अची वेंदो आहे, जे लंगर जे मथां पीरन जे पीर जो ज़िक्र अची वेंदो आहे, रब्बे काबा जो कसम मुंहिंजो रब करीम उन लंगर में बि शिफा रखे छॾींदो। उन लंगर में छा रखे छॾींदो आहे? शिफा रखे छॾींदो आहे। आखिर में ऐं ख़ुदा जो कसम ताउन जे अंदर वॾी बीमारी, ताउन जे अंदर बगदाद जे अंदर ताउन जी बीमारी चइबो जे ला इलाज मर्ज़ हूंदो। उन दौर में ला इलाज मर्ज़, हुन जो कोई इलाज कोन हो, ताउन जी बीमारी। सुने दस्तगीर जी बारगाह में अची अर्ज़ करण लॻा सोना बगदाद जे अंदर ताउन जी बीमारी फैलजंदी थी वञे, इहा उहा बीमारी आहे जंहिंजो को इलाज कोन्हे को, माण्हू धड़ा धड़ा संजा मरंदा था वञनि। सुना दुआ फरमायो त सोनो अब्दुल कादिर जीलानी जलाल में अची करे फरमाइण लॻा त दुआ जी ज़रूरत न है, तव्हां वञो मुंहिंजे मदरसे जो गाह खणो, उन जे फकी घोटे करे मरीज़नि खे फकी हणायो ऐं मुंहिंजे मदरसे जे खूह जो पाणी मरीज़नि खे पियारियो, त उन जी बीमारी थींदनी कान। मरीज़ आया, कई अरसे खां पोइ मरीज़ आया, मरीज़ चवनि था सोना उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं आहे, वरी बगदाद जे अंदर ताउन जी बीमारी थी कान्हे। सोना छा कर सुम्हो आहे, इन गांव में छा कर सुम्हो आहे, इन छबर में छा कर सुम्हो आहे, इन खूह जे पाणीअ में छा कर सुम्हो आहे? सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो त छा तव्हांखे ख़बर न आहे त जे जॻह ते मूं अब्दुल कादिर जीलानीअ जा कदम अची वेंदा आहिनि, रब उन जॻह में बि शिफा रखे छॾींदो। रब उन जॻह में बि शिफा रखे छॾींदो आहे, रब उन जगह में भी शिफा रखे छॾींदो आहे। अबू ग़ालिब थो चवे महफ़िल खां बाद में आख़िर में छा थींदो आहे? ॻाल्हाईंदो जेको न ॻाल्हाईंदो उहो लंगर, जेके लंगर खपे उहो ॻाल्हाए। आख़िर में छा थींदो आहे? लंगर थींदो आहे न। अबू ग़ालिब वॾो माण्हू महफ़िल उन शान ऐं शौकत सां